ईमान वारी नेमत ऐं प्लस इन खां अलावा ॿियूं नेमतूं जेके लातादाद ऐं लाशुमार आहिनि उहे अल्लाह साईं पंहिंजे महबूब जे आमद जे सदक़े में उम्मत खे नसीब फरमायूं आहिनि। अवां बार बार उलमा खां ॿुधो आहे तव्हांजे इहा इल्म में ॻाल्हि हूंदी रब करीम जी ज़ात आदम अलैहिस्सलाम तव्हां ई असां सभिनि जो बाबो अबुल बशर बनायो ऐं हुनखे ख़ुदा तबारक व तआला पंहिंजो ख़लीफ़ो ठाहियो जंहिंजो क़ुरान मजीद में ज़िक्र आहे इन्नी जाइलुन फिल अर्द ख़लीफ़ा। फ़रिश्तनि खे अल्लाह सी फरमायो मां पंहिंजो ख़लीफ़ो थो बनायां। हुनखे ख़ुदा ताला मिट्टी मां ठाहियो ऐं हुन में अल्लाह सी पंहिंजे कुदरत जो रूह फूकियो। इंसानी सूरत में इंसान ठही पियो। ही तव्हीं असीं बलक क़यामत ताईं जेतिरा भी इंसान आहिनि उहे उन्हीं जी औलाद आहिनि। पोइ चाहे मुसलमान हुजे गैर मुसलमान हुजे मुनकिर हुजे मोमिन हुजे। मोमिन अल्लाह जो बानो खुदा के मञण वारो हुजे या न मञण वारो हुजे, मुसलमान हुजे यहूदी हुजे नसारो हुजे, हिंदू भील कोली मेघवाड़ हुजे, पर इंसान बहैसियत इंसान जे मजहब सब कंहिंजो पंहिंजो आहे, लेकिन इंसानी नाते सां सब औलाद हजरत आदम जी आहिनि। सभिनी जो बाबो आदम आहे। उन्हीं के अल्लाह ताला जॾहिं पैदा फरमायो तो उनखे रब करीम जन्नत में रहायो ऐं जन्नत में रहाए खुदा ताला हुनखे फरमायो फकुला मिनहा रगदन हैस शिअतुमा। हवा आदम अवां हिन जन्नत में रहो जिथां बि तव्हांखे वणे उतां आराम ऐश सां ख़ुशी सां ढो करे खाओ पियो, पर वला तक़रबा हाज़िहि शजरत, ही हिकिड़ो दरख्त आहे इन जे वेझो न वञिजो। अव्हांखे इहा बि ख़बर आहे त जॾहिं मलाइकनि खे अल्लाह से सजदे जो हुकुम ॾिनो हो त तमाम फरिश्ता सजदे में किरी पिया। इब्लीस जेको मलाइकनि सां शामिल हो, फरिश्तो न हुयो, मलाइक न हुयो। कुरान में आहे वकान मिनल जिन, असल इन जो नस्ल जिन्नन मां हो, पर हुन खुदा तबारक व तआला जी एतरी इबादत कई हुई, एतरो हुनखे खुदा ताला इल्म सां नवाज़ियो हुयो जो जिन्नन मां तरक्की करे मलाइकनि में शामिल थी मलाइकनि जो उस्ताद बणिजी वियो। इन्हीं हुकुम में उहो भी शामिल हो त तव्हां आदम खे सजदो कयो। ॿियनि सभिनी फरिश्तनि सजदो कयो, पर इब्लीस इनकार कयो। अल्लाह से हुन ते कावड़जी पियो ऐं हुनखे ख़ुदा ताला पंहिंजे रहमत मां परे करे लानती बनाए छॾियो। आदम अलैहिस्सलाम सां हुन जो हसद थी पियो। आदम अलैहिस्सलाम खां इंतकामी कार्रवाई जे लाइ तैयार थी वियो ऐं सोच में पियो त मां को अहिड़ो हीलो हलायां। आदम त जन्नत में वियो, पर आदम जे करे आऊं तड़जी वियुसि, तंहिंजे करे बहितर ईअं आहे त आऊं कोशिश करे आदम अलैहिस्सलाम खां पलांद वठां, हीलो हलायां जो आदम अलैहिस्सलाम में जीअं माते अल्लाह नाराज़ थियो आहे, आदम ते बि ख़ुदा नाराज़ थी पवे। हू उन पंहिंजे मक़सद में कामयाब थियो। जन्नत में आदम अलैहिस्सलाम जॾहिं हुयो, कुरान करीम जे अंदर अल्लाह ताला फरमायो आहे त हू जन्नत में हज़रत हवा ऐं आदम ॿिन्ही खे कसम खणी चवण लॻो, रूप बदलाए बहरूप ॿिए में अची करे
पंहिंजी असलियत खे तब्दील करे ख़ैर ख़्वाही सूरत में अची आदम अलैहिस्सलाम खे चई त अल्लाह सी तव्हांखे हिन वण खां झलियो आहे? चई हा। छो? जी ख़बर न आहे, अल्लाह सी मनो कई आहे त न खाओ। ही नालो आहे हिन वण जो शजरतुल खुल्द, यानी ही अहिड़ो वण आहे जेको हिन खे खाईंदो वो जन्नत में हमेशा रहंदो। अल्लाह जो चूंकि इरादो तव्हांखे हमेशा रहण जो कोन्हे, तॾहिं तव्हांखे मनो कई थिए त इहो वण न खाओ, जे खाईंदो त हमेशा रहंदो। ख़ुदा जी मर्ज़ी हमेशा तव्हांखे रहण जी न आहे, तॾहिं मनो कई अथई। छो त ही वण पावर वारो आहे, हिन दरख़्त में ताक़त आहे, जेको इन खे खाईंदो हमेशा रहंदो। मूंखे हेॾो कसम आहे, मूंखे हेॾो कसम आहे, वठी कसम खई। आदम अलैहिस्सलाम अञा ज़िंदगी जे तजुर्बनि मां कोन गुज़रियो हो, नई नई पैदाश ही। आदम अलैहिस्सलाम सोचियो त अल्लाह जो कसम कूड़ो केरु खणंदो? सुवाल ई नथो पैदा थिए। हू पंहिंजी दिलि ते वियो, अल्लाह जो कसम वरी कूड़ो थी नथो सघे। हुन कसम खया, ही शजरतुल खुल्द आहे, हिन खे खाइण वारो हमेशा रहंदो, ऐं तव्हांखे ख़ुदा हमेशा रहण नथो चाहे। मां तव्हांजो ख़ैर ख़्वाह आहियां, जन्नत तव्हांखे पसंदि आहे। वाह वाह सुभान अल्लाह, छो न पसंदि आहे? पोइ हिन खे खाओ न त हमेशा रहिजी वेंदव। मूंखे हेॾो कसम आहे, हेॾो कसम आहे, ख़ुदा जो कसम आहे, अल्लाह जे अज़मत जो कसम आहे, ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे। वठी जो कसम खई ख़ुदा जा त आदम अलैहिस्सलाम ऐं हवा हुन जे मथां एतबार कयो, ऐं एतबार करे इन्ही नियत सां खाधऊं त इहो खाईंदासूं त जन्नत में हमेशा रहंदासूं। माना इश्क ऐं मुहब्बत जन्नत जे में, त जन्नत में रहूं, ही खाऊं, इन्ही जे खाइण सां हमेशा जन्नत में रहंदासूं। मुहब्बत में खाधऊं, बेअदबी, गुस्ताखी, बेफरमानी, नाफरमानी जो इरादो ही कोन हो, तो को अल्लाह झलियो आहे न खाओ, असीं खाऊं था, या नाफरमानी आहे। इन्ही तरफ़ हिननि जे दिमाग़ कम न कयो, हिननि खाधो मुहब्बत में, जन्नत जे मुहब्बत में। अल्लाह सी कावड़जी पियो, किसो मुख़्तसर ॿिन्ही खे कढी छॾी। हवा हिकिड़े पासे, आदम ॿिए पासे। 350 साल गुज़री विया। आदम पंहिंजे मुंहुं रोईंदो वते, हवा पंहिंजे मुंहुं रोईंदी वते। इन्हनि खे इन्ही दरमियान में औलाद वग़ैरह बि कान थी। बस रूह ज़मीन ते 2 इंसान हा, हिकिड़ो आदम हुयो, ॿी हवा हुई, ऐं हिक ॿिए खां 1000 मील परे हा। बीबी हवा जिद्दा शरीफ जे ओरी एरिया में हुई। आदम अलैहिस्सलाम सेलून ऐं सरंदेब जे बेटन में हो। हिक ॿिए खां को राब्तो कोन्हे, को ताल्लुक़ कोन्हे, को माण्हू कोन्हे, कंहिंखां पुछनि न रस्तो आहे, न दरख़्त आहे, न आबादी आहे, न का शइ आहे। इहे पहाड़ ऐं जंगल ई जंगल हा, गैराबादियूं हुयूं, कंहिंखां पुछनि। पर अल्लाह जो प्यारो नबी आदम अलैहिस्सलाम पेशेमान थी करे रोंदो रहियो ऐं दुआ घुरंदो रहियो, रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। या अल्लाह तू माफ़ न कंदे त असां टोटे ई नुक़सान ऐं घाटे में हूंदासूं, महिरबानी कर माफ़ कर। कुरान शरीफ में अल्लाह सी फरमाइंदो आहे, इन्नी करीब उजीब दावत दाइ इज़ा दान। जॾहिं बि को मूंखे सॾण वारो सॾींदो आहे, मां हुनखे करीब हूंदो आहियां ऐं हुन जी दुआ क़बूल कंदो आहियां। उदऊनी अस्तजिब लकुम। अल्लाह सी फरमाए थो, मूंखां दुआ घुरो, मां तव्हांजी क़बूल कयां। हिकिड़े पासे इहा ॻाल्हि आहे, ॿिए पासे 350 साल रोए पियो, ख़ुदा क़बूल न पियो करेसि। ख़ुदा जो वाइदो बि आहे त मां क़बूल बि कंदो आहियां, पर 350 साल ताईं आदम अलैहिस्सलाम जे रोअण खां बाद बि ख़ुदा दुआ हुनजी क़बूल न कई। ॿुधे बि पियो, क़बूल न पियो करे। 350 सालनि खां पोइ
यो पंध कंदो कंदो हलंदो हलंदो रातनि जा वेला आबादियूं हुतां हुतां हलंदो। हिकिड़े किताब में मां पढ़ियो आहे ज़ुरकानी शरीफ मवाहिबुल लुदनिया जो शरह आहे। अल्लामा अब्दुल बाकी ज़ुरकानी वॾो आलिम थी गुज़रियो आहे। उन लिखियो आहे त आदम अला नबीना अलैहिस्सलाम सिज त हुयो, चंड त हुयो, ॾींहुं रात हुआ, पर इंसान कोन हो, फ़क़त आदम हो ऐं हवा हुई। पोइ उन सरंदेब खां सेलून जे इलाइक़े खां जिथां जिथां बि हलंदो घुमंदो वियो पे, जहीं जाइ ते हू रात जो रहियो, अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू उन जे रात रहण वारी जाइ ते शहर आबाद फरमाया। जिथे भी तव्हां शहर ॾिसो था, ख़ास तौर सां वॾा वॾा शहर, उहे आदम अलैहिस्सलाम जे रात रहण जूं जायूं आहिनि। पर जिथां प्यादल हलियो आहे, उन प्यादल हलण वारी जगहुनि ते अल्लाह तबारक व तआला दरियाह जारी फरमाए छॾिया। इहो सफ़र जारी रहियो। किथे सेलून ऐं सरंदेब, अरफात जो मैदान जेको मक्के शरीफ के वेझो आहे, आदम अलैहिस्सलाम 350 साल गुज़रण खां बाद में उते पहुतो, पर अकेलो अकेलो। छा पे खाधई? अल्लाह बहितर थो ॼाणे। पोख कान हुई, फसल कोन हो, कणक कान हुई, आबादी कान हुई, अलाए वणनि जा पन पे खाधई, या के कुदरती तरह जंगल में वणनि में के मेवा हुआ उहे पे खाधई। छा हुयो हो खुदा बहितर थो ॼाणे। 350 साल खां बाद जॾहिं अरफात जे मैदान में पहुतो, त आदम अलैहिस्सलाम के दिल में ख्याल थियो त रब्बना ज़लमना पढ़ंदे पढ़ंदे 350 साल गुज़री विया आहिनि। जेकर इहा दुआ तब्दील कयां, ॿी दुआ पढ़ां मन माफ़ करे। दुआ जो सीगो, दुआ जा लफ्ज़, उन जे लाइ क़ुरान थो फरमाए फतलक़ा आदम मिन रब्बिही कलिमातिन फताब अलैहि। अल्लाह ताला पाण थो फरमाए त उहे दुआ जा लफ्ज़, उहे दुआ जो सीगो, उहो दुआ जा तलफ़ुज़ जेके 350 साल खां बाद आदम खे ख्याल आयो त चवां, अल्लाह ताला फरमाए थो यो मूं पंहिंजे फज़ल सां आदम खे सेखारिया, उन जे दिल में इल्का कयो, उनखे मूं दिल में इहा ॻाल्हि विधी त आदम रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना, इहा दुआ छॾ, तोखे माफ़ करणो आहे, हाणे हीअ दुआ पढ़। उहा आदम अलैहिस्सलाम दुआ पढ़ी, कहिड़ी? अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका बिहक़्क़ि मुहम्मदिन अन तग़फिर ली। या अल्लाह मूंखे रसूलुल्लाह जे सदके, हज़रत मुहम्मद करीम जे सदके माफ़ फरमा। बस जीअं जो आदम अलैहिस्सलाम इहे लफ़्ज़ चया त अल्लाह साईं मूंखे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में माफ़ फरमा, त फौरन जिब्रील खे ख़ुदा रवानो फरमायो, जिब्रील वञ, हवा खे बाह खां वठ, आदम खे वठ, ॿिन्ही खे मिलाए, मुलाक़ात कराए, ऐं ॿिन्ही खे ख़ुशख़बरी ॾे त अल्लाह साईं तव्हांखे बख़्शे छॾियो। हालांकि खुदा आलमुल गैब आ, खुदा ताला खे सब ख़बर आ, पर जिब्रील खे चई त आदम खां पुछ कैफ अरिफ्त मुहम्मदन वलम अखलुकहु। आदम, इहो मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त मूं अञा पैदा ई कोन कयो आ, याने दुनिया ते रवानो ई कोन फरमायो आ, हू त अञा रूहानियत वारे जहान में आ, तशरीफ फरमा कोन थियो आ, तोखे कीअं ख़बर पई? मेमणगोड़ जा मुसलमानो, तव्हांखे इहा ख़बर हुजणु खपे, अल्लाह से सवाल बेख़बरी जे करे कोन थो करे। आदम कीअं सुञातो, इहा ख़ुदा खे ख़बर आ। आदम नबी जो वसीलो वठी हुजूर जो नालो वरतो, कीअं आदम खे ख़बर पई? उहो ख़ुदा ॼाणे थो।
पर बावजूद इन जे ॼाणे थो पर वरी पुछे थो कैफ़ अरिफ़्त, कीअं सुञातो? इहो इन्ही जे लाइ त जेकॾहिं हिकिड़ी मूंखे ख़बर त आदम कीअं सुञातो, ॿी ख़बर आदम खे त मूं कीअं सुञातो, त दुनिया खे केरु ॿुधाईंदो? तंहिंजे करे अल्लाह ताला फरमाए थो मां सवाल कयां, आदम जवाब ॾे, दुनिया खे ख़बर पए त रसूलुल्लाह जो शान केतिरो वॾो आहे। इन सवाल जे जवाब में आदम अलैहिस्सलाम फरमायो लम्मा नफ़ख्त फी रूही व रफ़अतु रासी फरअयतु मक्तूबन अला कवाइमिल अर्श, या अल्लाह तो जॾहिं मुंहिंजे हिन मिट्टी जे बोते में रूह विधो, पहिरियां पहिरियां रूह मुंहिंजे मथे में आयो, पोइ ॿिए जिस्म में आयो, मथे में आयो त मुंहिंजूं अखियूं खुली वियूं, अखियुनि में नूर आयो, मूं अखियूं जो मथे खोले ॾिठो त मुंहिंजी अख अर्श ते वञी पई। हालांकि तव्हां सभिनी खे ख़बर आहे त आदम जी पैदाश तख़लीक ज़मीन ते थी आहे। इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा, मां तोखे ज़मीन में खलीफ़ो थो बणायां। हुनखे पैदा बि ज़मीन मां कयो वियो आहे ऐं ज़मीन ते पैदा कयो वियो आहे। अल्लाह पाक जो आसमान, पोइ ॿियो आसमान, पोइ टियों, पोइ चौथों, पोइ पंजो, 7 आसमान, 7 आसमाननि खां मथे सिदरतल मुंतहा, सिदरतल मुंतहा खां मथे बैतुल मामूर, उन्ही बैतुल मामूर खां मथे अर्शे मुअल्ला, जेको हितां खां ज़मीन खां किरोड़ा मील परे आहे। पर आदम चवे थो या अल्लाह जॾहिं मुंहिंजे जिस्म में नूर आयो, अखियूं खोलियुमि त मुंहिंजी नज़र ज़मीन तां तुंहिंजे अर्श ते वञी पहुती, ऐं मूं पंहिंजे अखियुनि सां पढ़ी ॾिठो तुंहिंजे अर्श ते लिखियो पियो हो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। पोइ मूंखे उहा ॻाल्हि त तमामु पुराणी हुई, पर अॼु यादि आई, दिलि में चयुमि त जंहिंजो नालो तो पंहिंजे नाले सां गॾु लिखियो आहे, अॼु तोखे उन जो वसीलो विझां, मन तूं मूंखे माफ़ करे छॾी। ऐं मूंखे पक थी वई ही त जंहिंजो नालो पंहिंजे नाले सां गॾु लिखियो थी, उहो यकीनन तोखे सॼे जहान खां प्यारो आहे। अल्लाह ताला तरदीद कोन थो फरमाए, बल्कि ताईद फरमाए तो तसद्दक़त या आदम, आदम तू सचो आहे, जंहिंजे वसीले सां मूं तुंहिंजी दुआ क़बूल कई आहे, ऐं जंहिंजो नालो मुंहिंजे नाले सां अर्श ते तो गॾु लिखियल ॾिठो आहे, इहो मूंखे वाकई प्यारो आहे। आदम ॿुधी छॾ, लौलाहु मा ख़लक़तुक वला ख़लक़तुल अफ़लाक, एतिरो मूंखे प्यारो आहे, जेकॾहिं इहो न हुजे हा त आदम तोखे भी न ठाहियां हा, त ही जहान भी न ठाहियां हा। जे तोखे पैदा कयो थम त बि उन्ही जे सदके, जेकॾहिं ही जहान पैदा कयो थम त बि उन्हीअ जे सदके। हाणे ॻाल्हि रुगो इहा तव्हांखे करणी आहे त ही जहान रसूलुल्लाह जे सदके में ठहियो आहे। कंहिंजे सदके में ठहियो आहे? बाबा ॻाल्हायो ज़ोर सां। पोइ हर ख़ुशी उन्ही जे सदके आहे। खीर, पुट, कारोबार, बाग, खूह, ज़मीनूं, धन, दौलत, औलाद, हथ, पेर, अखियूं, रमज़ान जी ईद, ज़िलहज जी ईद, 15 शाबान, 27 रजब, हर जुमो, हर जुमे जी रात, यानी दुनिया जो जेके भी नेमतूं आहिनि, अवां गौर कयो त उहे सभु गौरतूं अल्लाह पाक रसूलुल्लाह जे सदके में ठाहियूं। पोइ जॾहिं हर शइ रसूलुल्लाह जे सदके में आहे त मोमिन मुस्लमान चवंदो आहे त सदरी सॼे जहान में वध खां वध जेकॾहिं का ख़ुशी आहे त रसूलुल्लाह जी विलाद शरअ मीराद पाक आहे, विलादत शरीफ आहे, हबीबन जो उर्स मुबारक। अल्हम्दुलिल्लाह, तव्हांखे शाबस आहे जो अवां जे नौजवाननि सभिनी गॾिजी ही महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महफिल मिलाद जो खूबसूरत, तमाम खूबसूरत, माशाअल्लाह, ही तव्हांजो पिंडाल बुक़ाए नूर बणो पियो आहे। मां सलाम कयां थो उन नौजवाननि खे, उन्ही अवां जे मिलाद कमेटी जे मेंबरान खे ऐं उन जे मुआविनीन खे,
ऐं उन्हनि बुज़ुर्गनि खे जेके हिननि खे दुआ बि कनि था, ताउन बि कनि था, जो हेॾो प्यारो